पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सेट पंहिंजावे। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सिंधी खे दिलचस्प थियण वारा आहिनि। तव्हांखे अॼु हिकु इन ड्रामे सां गॾोगॾु हिकु ॿी ख़ुशख़बरी बि ॾियण वारा आहियूं रियासत ड्रामे जे बारे में। काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट अची रहिया आहिनि त रियासत ड्रामे जो छा थियो आहे, उनखे ख़ुशख़बरी ॾींदुसि। रियासत ड्रामो हिन 26 में हलण वारो आहे। हिकु ॾींहुं बचा आहिनि, लॉन्च थियण वारो आहे। उन जा तव्हां प्रोमो ॾिठा आहिनि, अलाए न ॾिठा आहिनि। प्रोमो अची चुका आहिनि, टीज़र अची चुका आहिनि ऐं हुन तमामु जल्द असांजो अचण वारो आहे। बाक़ी रही ॻाल्हि पंहिंजावे ड्रामे जी, अञा कुझु एपिसोडनि में कहाणी ईअं हलंदी जीअं हली रही आहे। इंक्वायरी इहो चाकर खान कंदो रहंदो ऐं सभिनी धुरनि खे गॾु विहारे सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधंदो, पोइ तो हक़ सच कढण जी कोशिशि कंदो। पोइ बि को खड़ तेल कोन निकिरंदो चाकर खान खां। वरी बि नौकराणी जेका आहे उन खां पुछण जी कोशिशि कंदो, पर नौकराणी ताईं पुॼण ई कोन ॾींदा। नौकराणी खे साम्हूं अचण ई कोन ॾींदा इहे जाबर खान वारा ऐं जेको आहे रुंडे वारा। छो त नौकराणी सॼो सच खोले वेही रहंदी चाकर खान जे अॻियां। फ़िलहालु वक़्ती तौरु उनखे कॾहिं किथे रहंदा कॾहिं किथे रहंदा, अहिड़े हिसाब सां। अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, सुठो कमेंट बि करे छॾींदा।